میں سمجھتی ہوں کہ اس دور میں پاکستان میں ریسرچ پہ اور یہ جو اکیڈیمک کوششیں ہیں ان کو اہمیت دینا بہت ضروری ہے، کیونکہ ہم لوگ ایک بہت ہی بے معنی قسم کی چیزوں میں پھنس کے رہ گئے۔ تو یہ ڈاکٹر ریاشد کی بہت اچھی کاوش ہے کہ انہوں نے ایک اتنے بڑے دانشور کا جو تھیسس تھا ایک، اس کا انہوں نے اردو میں ترجمہ کیا، کیونکہ ظاہر ہے ہمارے ہاں انگلش ہر کوئی نہیں سمجھ سکتا، تو سب سے بڑی بات تو یہ ہے کہ اردو میں ہوگا تو زیادہ لوگ پڑھیں گے اور زیادہ بات سمجھ میں آئے گی کہ پاکستان اتنے مسائل میں گرفتار ہے۔ تو اس کا آغاز کیسے ہوا تھا، جب پاکستان بنا، کیا مسئلے تھے، یہ سب اس مقالے میں لکھا ہوا ہے۔ اور اس کے بعد میں سمجھتی ہوں کہ اب ہمیں خود یہ طے کرنا ہے اس مقالے کی روشنی میں کہ آگے ہمیں کیا کرنا ہے، اور یہی سب سے بڑا فائدہ ہوتا ہے اس طرح کی کتابوں کا کہ ہم نے سوچنے کا جذبہ پیدا ہوتا ہے اور ہم آگے کا راستہ ڈھونڈتے ہیں۔ کتاب जेको तर्जुमो कयो आहे हमज़ा अलवी साहब जो, इहो तमामु सुठो कमु आहे। इन जे ज़रिए असांखे ख़बर पवे थी त कहिड़े तरीक़े सां पाकिस्तान जे अंदरि जेका सियासत आहे या जेके असां वॾा इदारा आहिनि उन्हनि कीअं जेको आहे सो इन ते पूरो डोमिनेट कयो। उहो पूरो सिलसिलो हले थो अयूब खान खां वठी अॼु ॾींहं ताईं। त उन में हिकिड़ो पूरो असांखे सम्झण में मदद मिले थी इन पूरे हिस्ट्री खे, अॼु जी सियासत खे सम्झण खे। त इहो तमामु अहम किताबु आहे। ऐं हमज़ा अलवी साहब जो त जेको कंट्रीब्यूशन आहे उन में हिकिड़ो त इहो त पाकिस्तान कीअं ठहियो इन हवाले सां उहो ॾाढो अहम कंट्रीब्यूशन आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो हारियुनि जा मसइला ऐं हारी कहिड़े तरीक़े सां इन सॼी तहरीक सां जुड़ी सघनि था इन जे बारे में आहे। ॿियो जेको हुनजो आहे त मुल्क में जमहूरियत छो नथी अचे उन ते आहे। चोथों हुनजो जेको आहे सो क़ौमियतनि जे बारे में तमामु अहम जेके मज़मून आहिनि उहे आहिनि। उहे हिन किताब में त ॿ आहिनि, बाक़ी ॿियनि किताबनि में पर ॾाढो अहम आहे। वही मारूफ मार्क्सी दानिश्वर हमजा अलवी का थीसिस है पाकिस्तानी फौज के बारे में, जिसका तर्जुमा डॉक्टर रियाज शेख ने किया है। बहुत आसान और सादा अल्फाज में तो बड़ी तफसील से बयान किया गया। तो उसको जो भी तालिब इल्म उसे पढ़ेगा वो सारे हकाइक से आगाह होगा। रियाज शेख जो है उन्होंने जिस तरीके से और जिस अच्छे अंदाज से हमजा अलवी साहब की किताब का ट्रांसलेशन किया है और उसको लोगों तक पहुँचाने के लिए, जो वो लोग जो इंग्लिश नहीं जानते, इंग्लिश नहीं पढ़ते, या अब तो वैसे कुछ भी नहीं पढ़ते, उर्दू भी नहीं पढ़ते, लेकिन ये लोगों को याद दहानी के लिए उन्होंने बड़ा अच्छा किया। और इसका एक नतीजा जो है वो बेहतर निकलेगा, लोगों तक बात जाएगी, लोगों तक पहुँचेगी और इससे ज्यादा बेहतर और कुछ हालात के हवाले से ये बहुत ज्यादा देखिए इस वक्त जो सूरत हाल है उसमें ये तर्जुमा पढ़ना बहुत ज्यादा। खास तौर पे हम देखते हैं कि पहले तो सिर्फ अफगानिस्तान था, वहाँ पर ये मसला होता था, फिर उसके बाद आपके बलूचिस्तान में मसला शुरू हुआ, वहाँ एक सिलसिला लंबा चलता रहा। उसके बाद KPK में जो कुछ हो रहा है और उसके साथ साथ अब जो कश्मीर में जो कुछ हो रहा है, इससे ये जाहिर होता है कि हमजा अलवी के इस ट्रांसलेशन को पढ़ना चाहिए। और जब तक नहीं पढ़ेंगे अपनी डेप्थ को, उसकी चीज़ों को नहीं समझ सकते, ये बहुत ज़रूरी है। जेको प्रोग्राम हो डॉक्टर हमज़ा अलवी साहब जी किताब जे ट्रांसलेशन जे हवाले सां जेको डॉक्टर रियाज शेख जेको ज़ैबिस्ट जो डीन फैकल्टी ऑफ सोशल साइंसिस आहे उहो इन किताब खे ट्रांसलेट कई आहे। ऐं मां सम्झा थो त असांजी सोसाइटी में इन किताब जी अहमियत इन करे बि आहे त हालात ऐं वाक़ियात माज़ी जा हुजनि या मौजूदा, उन्हनि में का तब्दीली न आहे। त हर माण्हूअ खे हमज़ा अलवी साहब जी ट्रांसलेशन वारी किताब खे पढ़णु घुरिजे ऐं सम्झणु घुरिजे। नौजवाननि जे लाइ ऐं सोसाइटी जे लाइ इन करे ज़रूरी आहे त जीअं मां अर्ज़ु कयो त हालात असां वटि तब्दील न थिया आहिनि, हालात जेको तसलसुल जारी आहे। ऐं अॼु जो नौजवान जेको इन शयुनि खे सम्झणु चाहे नज़रियाती तौर ते ऐं स्ट्रक्चरल हवाले सां त इहे सिस्टम कीअं डेवलप थियो आहे ऐं इहे सिस्टम कीअं रन थो करे ऐं कीअं कमु थो करे, त मां सम्झा थो त हुनजे लाइ जेको हमज़ा अलवी साहब जी ट्रांसलेशन जेको डॉक्टर रियाज शेख साहब कयो आहे उनजो मुताइलो, हुननि जी रीडिंग तमामु ज़रूरी आहे।